नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो मां ख़बर ॾींदा हलूं त कपरो ऐं सिंधड़ी तालुके जे सविन ॻोठनि में बरसाती ॿोॾि खे 1.5 महीनो गुज़री वञण बावजूद बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। कपरो ऐं सिंधड़ी तालुके जे लेकिन देह बावरलो ऐं ॿिनि ॻोठनि जे सवें ॿोॾि मुतासिन अॼु गिरोड़ शरीफ़ खां 40 किलोमीटर पंधु करे कपरो पहुता, जिते सवें ॿोॾि मुतासिन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एडवोकेट मीर मोहम्मद नौड़ी, वकील सैयद ज़ीशान अली शाह, वकील मोहम्मद अली हालेपोटो, क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान रोशन अली मरी जी अॻवानी में कपरो जे मेन चौक ते एहतजाज मुज़ाहिरो करे सांगड़ ऐं मीरपुर खां इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। इन मौके ते अॻवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अचण जो अॼु एहतजाज करण जो मक़सदु इहो त ज़िले सांगड़ जी इंतज़ामिया खे असीं सुजाग करियूं, जेका पंहिंजे वीडियो लिंक बयाननि में चवे थी पाणी निकिरी वियो आहे, पर सवा महीनो खनि गुज़री वियो आहे, अञा ताईं घरनि में तक़रीबन 7-7 फुट ताईं पाणी मौजूदु आहे ऐं उतां खां जेके माण्हू वीचारा लॾ पाण करे विया आहिनि उहे अञा ताईं वापसि पंहिंजे घरनि में कोन्हे आया। अच्छा, उन खां ॿी ॻाल्हि इहा आहे त जेके रोड रस्ता कट आहिनि, तव्हां खिपरे खां उमरकोट, गिरोड़ खां उमरकोट नथा वञी सघो, खिपरे खां किरोड़ वारो रस्तो वठी करे। अच्छा, असां गिरोड़ वारा जेके आहियूं खिपरे नथा अची सघूं ऐं पिथोरो ताईं बि असांजी जेको बेसिक हेल्थ सेंटर आहे, असांजो जेको मेन हेल्थ जो आहे सेंटर पिथोरो तालुका अस्पताल, उते बि तक़रीबन असां मरीज़ बि पंहिंजो खणी वञी नथा सघूं। त इन लाइ असां हिते सभु गॾु थिया आहियूं त ख़ुदा तव्हां पंहिंजो अचो, पंहिंजी साइट विज़िट करियो, ॾिसो ॻोठनि मां पाणी कढायो, असांजा रस्ता बहाल करियो। जेको हिन वक़्तु तक़रीबन 1.5 महीनो थियो आहे जो 6 फुट पाणी आहे, घरनि अंदरि 5 फुट पाणी आहे। अॼु ॾींहुं ताईं केर बि न SDM आयो आहे, न इरिगेशन SDO आयो आहे, न इंजीनियर आयो आहे, या अनवर सियाल साहब आयो, सो बि खाई में डिनर करे उतां खां ई वापसी वियो। DC सांगड़ आयो, सो 70% पाणी निकिरी चुको आहे। अॼु ॾींहुं ताईं न ॾिठो आहे हिन ॻोठ में इंसान रहनि था या हैवान रहनि था। आहे इहो जेका सांगड़ जी जेका नाहिल इंतज़ामिया आहे, उहा इरिगेशन जेके अख़्तियारियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ असांजो जेको हिकिड़ो एहतजाज आहे ऐं हिननि छा कयो आहे, जो कुदरती लंघन तां जेको बरसाती पाणी गुज़ारिणो हो उहो हिननि कोन गुज़ारियो आहे। बासरनि खे हिननि असिस्ट करे हिननि उल्टो पाणी चाढ़े सभी ॻोठ ॿोड़े छॾिया। उन ॻोठ ॿोड़ण खां पोइ अॼु 1.5 महीनो थियो आहे, उन्हनि जी को हिननि रिस्क्यू कोन कई आहे। हिकिड़ो माना उन्हनि खे मच्छरदानी ताईं या हिकिड़ी राशन या हिकिड़ो तंबू ताईं उन्हनि कोन ॾिनो आहे। इहो ॻोठाणा दरबदर आहिनि ऐं सभी ॻोठ जेके आहिनि उहे पाणी में ॿुॾा पिया आहिनि ऐं जेके बि रोड रस्ता जेके आहिनि उहे सभु हिननि टोड़े छॾिया आहिनि। मौसलाती जेको निज़ाम आहे उहो जेको आहे उहो ख़तमु थी वियो आहे। अफ़सोस आहे जेको DC सांगड़ चए थो त असांजे जेके मुंहिंजे हल्के में पाणी आहे ई कोन। अड़े भोतार साईं, तूं उथ ॾिस त सरी, घटि में घटि न त बि 7 खां 8 फुट, किथे 5 फुट, किथे 4 फुट जेको आहे उहो ॻोठनि में पाणी पियो आहे ऐं सभी ॻोठ जेके आहिनि उहे पाणी में ॿुॾल आहिनि। ऐं उनखां पोइ असां जेका आहे इरिगेशन जो जेको अपाशी मिनिस्टर आहे सोहेल अनवर सियाल साहब, उन असांखे जेका यकीन दयानी कराई हुई त हितां सिमनालो ठहंदो ऐं कंहिंजो बि नुक़सानु न थींदो, ऐं उहो अॼु वियो लियो जेको ऐलान करे ऐं उहो वापसि ई कोन वरियो ऐं हिते हज़ारे जेके ॻोठ आहिनि उहे हिननि छो ॿोड़िया आहिनि। उन्हनि जो सबबु छा आहे? असांजो मुतालिबो इहो आहे त जेके बि नाहिल इंतज़ामिया आहे, DC सांगड़ आहे, इरिगेशन जा जेके इंजीनियर आहे, धामरा साहब आहे, शाहिद मेमण SDO आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ इंक्वायरी करे उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जेके मुतासिरीन आहिनि उन्हनि जी ॿीहर बहाली करे उन्हनि जो जेके नुक़सान जो अज़ालो कयो वञे। MNA साहिबा या सेनेटर साहिबा जेका आई आहे उहे बि उन्हनि जेके वॾेरा जेका उहे कटनि ते वठी आया आहिनि। जेके असल ॿुॾल ॻोठ आहिनि उन्हनि में जेका असांखे अफ़सोस थिए थो, जेका असां चऊं था त बेनज़ीर आहे सांगड़ जी अधी असांजी, उहा असांजे ॻोठनि में न आई आहे। उन अॼु ॾींहुं ताईं रिस्क्यू न कई आहे। असां जॾहिं ॾिसूं था त मोहतरमा शाज़िया मरी साहिबा जो फर्ज़ंद ॿिए पासे किथे रिस्क्यू करे थो, ॾिए थो, हर शइ करे थो, पाण मदद कनि था, पर ॿुॾल ॻोठनि में अॼु ॾींहुं ताईं असांजी जेका MNA आहे या कंहिं बि असांजी रिस्क्यू न को बि असां नथा चऊं। पाण पीपल्स पार्टी जो आहियां ऐं सियासी तरह जेकॾहिं चऊं था त असां नथा चऊं, पर जेका ॻोठ जेके आहिनि उहे आबादी जे तरफ़ हिननि पाणी जेको डाइवर्ट कयो आहे उनजो सबबु जेको आहे उहो इंतज़ामिया ई ॿुधाए सघे थी। बाक़ी असां नथा ॿुधाए सघूं उन्हनि छो असांखे ॿोड़ियो आहे, उन्हनि जो सबबु असांखे नथो थिए। ॾिठो वञे त आउं हींअर अचां पियो रस्ते में त हर तरफ़ पाणी पाणी आहे, त DC या जेको इंतज़ामिया चवे पई को बि अमल कोन थियो आहे ऐं सॼो सिस्टम जेको आहे न हिननि इंतज़ामिया ई हथ सां ॿोड़ियो आहे सॼो सिस्टम। अगरि इंतज़ामिया चाहे त पाणी खे साफ़ न आबादी ॿुॾे आहे, न ॿियो हुतां बि रस्तो मिली सघियो पिए, पर इंतज़ामिया अलाए जे छाजे करे हिकिड़ो सियासी इख़्तिलाफ़ थी सघे थो, पर सियासी ही त आहिनि ई पीपल पार्टी जा, गवर्नमेंट ई पीपल पार्टी जी आहे, पर हुतां बि उन्हनि माण्हुनि खे अहिड़े तरीक़े सां ॿोड़ियो वियो आहे जीअं जंगी हालत में कोन ॿोड़ियो वेंदो आहे। माण्हुनि खे ॿाहिरि ई कढणु कोन ॾिना, सामान त परे जी जाइ आहे, माण्हुनि खे ॿाहिरि ई कढणु कोन ॾिना विया। आउं त चवां त रियासत जेको आहे न, रियासत मां जे माण्हुनि हूंदी आहे, रियासत कोन्हे हिते। रियासत अची ॾिसे। आउं त चवां सुप्रीम कोर्ट जे हाज़ुर जेके जज आहिनि उन्हनि जी निगरानी में हिकिड़ी कमीशन बीहारी वञे, उहो इंक्वायरी करे त हिन में केरु मुलवस आहे, जेके बि मुलवस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। माण्हुनि जी अहिड़ी हालत आहे, जेको सुधरियल रियासत आहे उन में जानवरनि जी हालत कोन हूंदी आहे। पाणी नथो ॾिनो वञे यार, ॿियो छा ॾींदा ही इंतज़ामिया। कोर्ट जे जेको ऑर्डर थियल आहे उन ते बि अमल कोन कयो आहे, उहो बि कंटेम कई आहे। ऐं इंशाअल्लाह असां त चऊं था त चीफ जस्टिस ऐं जेके
ॿिया असांजा रियासती इदारा आहिनि उन्हनि खे ई अपील करे सघूं था। बाक़ी सिंध गवर्नमेंट में का आसिरो कोन्हे। DC आयो ई कोन्हे ग्राउंड ते। DC सांगड़ शहर जो पाणी कोन कढे जो हिते धूड़ जो कढंदो। DC जेको आहे नाहिल तरीन आहे, करप्ट तरीन आहे, उनजे ख़िलाफ़ 8 हाई कोर्ट में पेटिशनूं हलनि पियूं इन DC सांगड़ जे ख़िलाफ़। को बि कार्रवाई कोन थी वञे। 5-5, 6-6 चार्ज ॾिना था वञनि। असांखे त सिंध गवर्नमेंट में का टके जी बि उमेद कोन्हे। बाक़ी वफ़ाक़ी गवर्नमेंट खे चऊं था अगरि अमल कंदी त बहितर आहे, न त पोइ जीअं कश्मीर में ज़ुल्म थिए पियो, कश्मीर खां वधीक हिते ज़ुल्म आहे। रियासत छा ॾिसे कोन थी? रियासत खे असां त फ़ौज जेको इदारो आहे, फ़ौज खे चऊं था हू अचे, हिन जी इंक्वायरी करे ऐं जेके बि मुलवस आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। अदरवाइज़ असांखे ॿियनि कंहिं बि माण्हुनि में असांखे उमेद न आहे। जनाब आला DC साहब ॿुधंदो हूंदो, पर जायद ऑफिसर जो कमु आहे हू विज़िट करे, चवे थो मूं विज़िट कयो आहे। विज़िट केरु था कराइनि? विज़िट हेठियां हुननि जा अमलदार जेके हुन घस अहिड़े ते वठी था वञनि था जिते हू जेको पाणी हूंदो ई कोन आहे। ऐं जिते पाणी बीठो आहे, जिते ज़ुल्म थियल आहे, उते न को DC खे वठी विया न को आयो आहे। हा DC में ख़ुदा हुजे हा त हू पुछे हा त भई हीउ पाणी कहिड़े पासे लंघे थो, उन घटि ते वठी हलो। जितां पाणी गुज़रंदो वञे थो उतां पोइ पहिरों खणी DC ॾिसे न त छितनि ते पका जेके घर आहिनि, जेके कचा उहा त मिसमार थी विया, जेके पका घर आहिनि उन्हनि जे मथां सामान आहे। को इन ॻोठनि में को माण्हू नथो मिले। 5 फुट, 5.5 फुट, 6 फुट जिते पाणी आहे, लिंक रोड जे मथां 2 फुट पाणी साबित करे ॾींदासीं DC खे। प्लीज़ DC यू कम टू एयर, अच त तोखे असीं साबित करे ॾियूं लिंक रोड जे मथां 2 फुट पाणी आहे, त पोइ तोखे अखि खुले। ईअं न तूं बि इंसान आहीं, जॾहिं इहा शइ ॾिसंदी त वाक़ई ज़ुल्म आहे त तुंहिंजा कामरा तूं ख़ुदि हटाए छॾींदी। खुदा अच विज़िट कर। तो ॿुधोसीं त मथे विज़िट कयो आहे, हेठि जेको आहे सो तालको खिपरो सिंधड़ी में हेठि जिते कटूं हलनि थियूं, जिते पाणी 6 फुट बीठो उते साज़ियाब कोन लथी आहे। हीअ आफ़त कोन्हे, हिन आफ़त ही कुदरती आफ़त आहे। कुदरती आफ़त खे जेको आहे सो मुंहुं ॾियण जे लाइ कामरनि जो कमु कोन कयो आहे विज़िट, उन्हनि कयो ई न आहे। सबब इहो आहिनि त भई जेको आहे उन्हनि खे DC साहिबु चए थो त मूं कढी छॾियो पाणी, त हाणे उहा असां ते अवामी जेको माण्हू वेठो आहे ॿुॾल आहे, हुनजी रड़ ते हिते बि केरु कोन थो ॿुधे। जेकॾहिं TV जे ज़रिए ॿुधनि था त अचनि ॾिसनि त हिते पाणी बीठो आहे। शाज़िया खे ॿुधाए छॾियो DC त 90 सैकड़ो कढी छॾियो आहे, थी सघे थो हली वई पोइ हिते। जेको शाज़िया जंहिं ॻोठ में वोट वठण जे लाइ आई आहे, 3 दफ़ा उन ॻोठ में 6 फुट पाणी आहे। शाज़िया उते आई आहे, उन मस्जिद में जेको आहे सो शाज़िया बि निमाज़ पढ़ी आहे, शाज़िया जी भेण बि पढ़ी आहे, उन में 6 फुट पाणी आहे मस्जिद में। शाज़िया जी ॾेखा या अखि खुलणु खपे त उते पाणी आहे। उते आउं वोटनि लाइ वई हुअसि, वोट मिलिया हुआ, वरी बि वोटनि लाइ ईंदी, यादि रखणु खपे। अॻे लाइमल इहो आहे त असांखे जेको आहे सो गिरोड़ खां 1 किलोमीटर मथे आहे ज़मीन, उहा DC साहब ऐं हिन दामरा इन्हनि सभिनी चयो त असां जेको खोटाई कंदासीं, उहा 4 फुट हेठि खोटाई थिए त पाणी निकिरी सघे थो। इन मौक़े ते अॻवान चयो आहे त असांखे रिलीफ जो को बि सामान न मिली सघियो। हिननि मुतालबो कयो आहे त जुडिशनल इंक्वायरी करे मुलवस कामरनि ख़िलाफ़ क़दम खंया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरा टीम सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ किपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।